अस्सलाम वालेकुम। अज मैं तव्हां सां शेयर कयां थी कद्दू जे बोड़ की रेसिपी। आज मैं आपके साथ लौकी का सालन बनाने की रेसिपी शेयर कर रही हूँ। ये एक दरमियाने साइज़ की प्याज मैंने ब्राउन करके उसमें थोड़ा सा पानी डाल दिया है। ये विचोली साइज़ जो बसर मूं दाग करे उनमें थोड़ा पानी विधो आहे। उन सां गॾु असांखे जेके ॿियूं शयूं खपंदियूं, ये टमाटर आहिनि तक़रीबन 2 ही विचोला साइज़ जा, पाव खां थोड़ा घटि थींदा। ऐं हीउ मसालो आहे, हीउ लूणु ऐं मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़। ऐं हीउ पीठल धाणा 1/2 टीस्पून ऐं चौथाई चमचे खां भी घट हैड। 2 टमाटर हैं दरमियाने साइज़ के, उनको काट लिया है। नमक मिर्च लाल मिर्च पिसी हुई हस्ब ज़ायक़ा, पिसा हुआ धनिया है आधा टीस्पून, और हल्दी थोड़ी सी चौथाई चम्मच से भी कम है। तो अभी जो मैंने इसमें प्याज में पानी डाला है, तो उसके साथ साथ ये टमाटर और ये चारों मसाले जो मैंने आपको अभी दिखाए, ये टमाटर ऐं ही पीठल 4 मसाला जो मूं हींअर तव्हांखे ॾेखारिया आहिनि, ये असां हिन में विझूं था। इन खे ढक ॾेई असां रखंदासीं पचण जे लाइ। हाणे हिन खे ढक ॾेई मां हल्की बाहि ते छॾियो आहे त जीअं टमाटर ॻरी वञनि। ऐं उन खां अलावा असांखे ही आहिनि कारा मिर्च चौथाई टीस्पून, काली मिर्च पिसी हुई चौथाई टीस्पून, उसके साथ ये भुना और कुटा हुआ ज़ीरा आधा टीस्पून ज़ीरा मैंने अभी भून लिया है, उसको मैंने कूट लिया है। ठीक है, 1/2 टीस्पून अच्छो जीरो उनके तए ते भुनी या फ्राइंग पैन में कंहिं बि थां में ड्राई रोस्ट करण खां पोइ मां उनके कुटियो आहे। ऐं हाणे आहे ही मेन शइ कद्दू। ये लौकी है मेरे पास, इसको मैंने क्यूब्स की शक्ल में काटा है। ये आप देखें, जैसे हम आलू की भुजिया बनाते हैं तो इस तरह से काटते हैं, वैसे ही मैंने इनको काट दिया है और हल्के से पानी में उबाल लिया है। अब ये गले हुए। ठीक है, हिनन के मूं छिले ऐं क्यूब्स की शक्ल में कटियो आहे ऐं थोड़े पानी में मूं उबारे छॾिया आहिनि। ऐं ही बिल्कुल हाणे ॻरी विया आहिनि, पर हिनन जो पानी जो हिन में हुयो वो अञा मौजूद आहे। थोड़ा सा पानी अभी इसमें है क्योंकि मैं पानी फेंकती नहीं हूँ, ये सालन में बना रही हूँ। अच्छा, ये उबाल लेती हूँ मैं इसलिए कि मेरा टाइम बचता है। जब सब्ज़ी आती है छील काट के मैंने इनको उस वक्त मैं बॉईल कर देती हूँ। आप चाहें तो कच्चे भी डाल सकती हैं मसाले में, लेकिन उसके लिए फिर आपको पानी डाल के टाइम देना पड़ेगा। लेकिन ये पहले से उबले हैं तो ये मेरे टाइम की बचत हो जाती है। तो ही पहिरियों खां उबरियल आहिनि कद्दू, 1/2 किलो कद्दू आहिनि, उनमें मूं 2 टमाटर ऐं हिकिड़ो जेको आहे विचोली साइज़ जो बसर विधो आहे। सो हाणे जेसि ताईं मुंहिंजा टमाटा ॻरनि ऐं मुंहिंजो मसालो तयारु थिए तेसि ताईं इंतज़ारु कयूं था। टमाटर ॻरी विया आहिनि ऐं बाहि मां हिन जी तेज़ कई आहे त जीअं हिननि खे जल्दी जल्दी अगरि थोरो घणो पाणी आहे त उहो सुकी वञे। ऐं असां हिन खे घुमाईंदा रहंदासीं त जीअं बसर ऐं टमाटर चङी तरह सां ॻरी वञे। वैसे तो गल चुके हैं टमाटर, लेकिन कहीं कहीं से जो साबित मोटे टुकड़े नज़र आ रहे हैं, उसको भी हम अच्छी तरह से कुचल देंगे और इसको चलाते रहेंगे ताकि ये प्याज और टमाटर जो है अच्छी तरह से गल जाएं और अच्छा सा मसाला बन जाए। ये धाणा ऐं मिर्च भी कढी रखिया आहिनि मूं, जो कि असांखे आख़िर में हिननि जी ज़रूरत पवंदी। मसालो जीअं त असांजो भुॼी वियो आहे, त हाणे असां हिन में विझंदासीं ही कद्दू बॉयल थियल। कहीं कहीं से अगर जो सख्त पीस हो टमाटर का, उसको आप अच्छी तरह से इसे चम्मच के साथ दोई के साथ कुचल लें। थुल्हो को सख्त किकरो हुजे तो उनखे तव्हां आराम सां दोईअ सां चिथे सघो था। तो हाणे हिन में विझूं था ही कद्दू इन पानी समेत। लौकी डाल दी मैंने पानी के साथ ही, वो पानी इसमें ज़रूर डालें, उसको फेंकना नहीं है। ठीक है, सो हाणे हिन खे मां थोड़ी तेज़ बाहि ते पचाईंदमि। आप ये देखें कि ये लौकी मेरी जो है वो बिल्कुल गली हुई है, इसलिए मैं इसको अभी थोड़ी सी तेज़ आग पे पकाऊंगी ताकि जल्दी से इसका पानी जो है वो खुश्क हो जाए। तो थोड़ी तेज़ बाहि ते मां हिन खे पचायां थी त जीअं हिन जो पानी जेको आहे उहो जल्दी सां खुश्क थी वञे। इसका पानी जो है वो मैं मुकम्मल तौर पर खुश्क नहीं करूँगी, थोड़ा सा इसमें हल्का सा मैं ग्रेवी जो है वो छोड़ दूँगी। ठीक है, ही मां पूरी तरह खुश्क ना है करणो मूंखे। हिन में हाणे मां विझां थी ही जीरो ऐं चौथाई टीस्पून कारा मिर्च। इसमें ये भुना कुटा हुआ ज़ीरा में डाल रही हूँ और चौथाई टीस्पून जो है वो काली मिर्चें, इसके साथ 2 हरी मिर्चें। इसको दे रही हूँ मैं दम। 5 मिनट के लिए मैं इसको दम पे लगाऊंगी, क्योंकि हमारे जो टमाटर प्याज
लौकी सब कुछ गला हुआ है। अभी इसमें जो इनकी मिर्चों की खुशबू इसमें आएगी, तब तक हम इसको बिल्कुल हल्की आंच पे दम पे रखते हैं। दम जो टाइम पूरा थी हुआ, जितनी देर मुझे दम पे लगाना था वो टाइम हो गया पूरा। अभी हम इसमें डालेंगे धनिया, सावा धाणा असां विझूं था ऐं हिनखे मिक्स कंदासीं। इहो यादि रखो त सब्ज़ी जेका बि पचायो भाॼी, उन में कॾहिं बि घणो पाणी न हुजे, घणी रस न हुजे। जो भी सब्ज़ी आप बनाएं उसमें बहुत ज़्यादा पतला शोरबा नहीं होना चाहिए, उसमें गाढ़ा सा, जैसे आप ये देखें इस तरह की गाढ़ी ग्रेवी हो तो बेहतर है, बहुत ज़्यादा पतला पानी नहीं होना चाहिए। अभी इसको मैं डिश में निकालती हूँ। डिश मुंहिंजी रेडी आहे, बाहि बंदि कई आहे बोर्ड जी मां, ऐं हाणे हिनखे असां कढूं था प्लेट में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूंखे उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। हीअ भाॼी खाई ॾिसो, ॾाढी मज़ेदार आहे, घटि मसालनि सां, ऐं ख़ासि करे गर्मी जी मौसम में त बिल्कुलु लाइट खाइण जे लाइ बहितरीनु हिकिड़ी शइ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पसंदीदा भाॼी हुई, सुनत सम्झी खाओ, खाइण खां पोइ दुआ ज़रूरु घुरो, ठीकु आहे। सो ही मां जेका अॼु रेसिपी शेयर कई आहे, मूंखे उमेद आहे त तव्हां ज़रूरु ट्राई कंदव ऐं मूंखे हिन जी मोट ज़रूरु ॾींदव। ऐं उनखां अलावा हिनखे हाणे कंदसि मां गार्निश। इसको अभी मैं गार्निश करती हूँ। अच्छा, एक बात याद रखें कि अगर इसमें पक्के बीज हों तो वो हिसाब निकाल दें। बिज जेकॾहिं हिन में पका हुजनि त उहे कढी छॾियो, उहे न विझो, ठीकु आहे। हीअ ॾिसो, हीअ मूं मिर्च जो गुल ठाहियो आहे, हिनखे मूं सन्हा सन्हा चीर ॾेई कट हणी थधे पानी में भिजाए रखियो। इसको मैंने ठंडे पानी में भिगो कर फ्रिज में रख दिया था। और एक ये धनिए की शाख भी, इससे अब मैं इसको कर रही हूँ गार्निश। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मुझे अज जो बोर्ड तैयार है, ये सालन मेरा मज़ेदार तैयार है लौकी का। आप ज़रूर ट्राई करें और ज़रूर मुझे बताएं कि आपको कैसा लगा। हमेशा चुनी आहे प्यार सां खाधो पचायो, ये मूं ॾाढे प्यार सां ठाहियो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं जेसिताईं कंहिं ॿी वीडियो सां मिलूं तेसिताईं अल्लाह वाहिद।